अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या खातिमुन नबीयीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या हयातुन नबी। या अल्लाह, हे वीडियो जीअं जीअं भाउ ॾे जीअं माइट ॾे मां मोकिलिया। फजर जो टाइम आहे, सुबुह जो जुमे जो ॾींहुं आहे, रोज़ा रसूल जे साम्हूं बीठो आहे। उन मिट उन माइट उन दोस्त जा सभु परेशानियूं दूर फरमा। रिज़क जा मसला हुजनि, रोज़ी जा मसला हुजनि, ॿचड़नि जा मसला हुजनि, कर्ज़ मर्ज़ हुजे, बीमारियूं हुजनि, मुसीबतूं हुजनि, दुश्मनियूं हुजनि, अल्लाह उन सभिनि खां उनखे निजात कर। सिरातल मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता कर। निमाज़, सलात, दुरूद, क़ुरान पाक पढ़ण जी तौफ़ीक़ अता कर। हक़ रिज़क हिलाल उनखे अता कर, उनखे खाइण जी तौफ़ीक़ अता कर। सभु मुसीबतूं, सभु आफ़तूं दूर फरमा। मके मदीने जूं उन्हनि खे ज़ियारतूं करा, उमिरो हज उन्हनि खे करा। अल्लाह नेक सालिह उन्हनि खे औलाद अता कर। या अल्लाह, सभु मुसीबतूं उन्हनि भाइरनि, उन मिटनि ऐं दोस्तनि जी दूर फरमा जिन्हनि जे लाइ वीडियो मां ठाहे मोकिलिया। अल्लाह, तूं रहम जी नज़र, तूं करम जी नज़र, तूं बाज जी कजान, सदके पंहिंजे रसूल जे। आमीन या रब्बुल आलमीन।